अदा छा पियो सोची? सोचा थो त चाकर खान छितो थी पियो आहे। छिते कुते वारी गिगियूं बि थियूं वहनिसि। असांखे क़बर ताईं बि ज़िंदा कोन छॾींदो। हाणे इहा पक सम्झी छॾ, तुंहिंजो मुंहिंजो मौत पको अथई। हली हली पेरनि में लिफियूं पइजी वियूं। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे अदा, मूंखे ॿियो बि शक थो पवे। किथे ईअं न आहे त करम खान असांखे उतां कढी पोयां चाकर खान खे ॾसु न हुजे त इहे हिन तरफ़ विया अथई। करम खान असांजो दोस्त आहे, उहो कॾहिं बि न कंदो। हा, बाक़ी मंसूर खान ऐं चाकर खान जी पाण में दोस्ती आहे। उहो अंदरियूं हणी सघंदो। चाकर खान आयो हूंदो मंसूर खान वटि, पोइ मंसूर खान हुनखे ॿुधायो हूंदो त वाक़ई हिते कंहिं कुंड पासे सां लिकियल अथई। अदा असां लाइ हीअ वाट मुश्किल करे छॾी अथनि। हाणे असांजो निकिरणु हितां सवलो न हूंदो अदा। खणी जो निकिरणु एॾो आसान न आहे, पर राति जे वक़्तु उहो असांखे ॻोल्हे बि कोन सघंदा। हाणे तूं हिकिड़ो कमु कर, बुख ॾाढी लॻी आहे, वञ होटल ते बुट ॿधी मानी खणी आ त खाऊं। मां हली मुकाम वारे पासे खां वेहां थो। ठीकु आहे अदा, मां गुलियूं ॻोठी थो अचां। हिते वरी जा परे न वञा किथे, पता यार ॻोल्हींदो। सोट असीं हिते आराम सां वेठा आहियूं, किथे हू राति जे अंधेरे जो फ़ाइदो वठी अॻियां न निकिरी वञनि। सोट जबल जे पेचरनि मां निकिरणु एतिरो आसान न आहे। जी जबल असांखे थकाए साणू करे वेठा आहिनि, तीअं उहे बि थकी साण थी पिया हूंदा, किथे आराम ई हूंदा। पोइ छा हुकुम आहे बाबा साईं? हिते सिज उभरण जो इंतज़ारु कयूं या अॻिते हलूं? हफ़ीज़, सिज उभरण जो जेकॾहिं असां इंतज़ारु कयो न त पोइ हू असां खां घणो वक़्तु निकिरी वेंदा। त पोइ सोट हाणे छा सोचियो अथव? हाणे पाण खे छा करणु खपे? वापसि हली गाॾियुनि तरफ़ बीहूं था, छो त हुननि जो रुख झांगारा बाज़ार तरफ़ आहे। असां भली उते बीहूं था, सुबुह जो सिज उभरदे ई उन्हनि जो इस्तक़बाल कंदासीं। हा सोट, ईअं बि सही आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।